वेठल बीठल कश्मीर जे बॉर्डर ते बीहण वारा भी। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदन नबील उम्मी व अला आलिही व अस्हाबिही व अज़वाजिही व ज़ुर्रिय्यातिही व अहले बैतिही अजमाइन। दही मुहर्रमुल हराम जो महीनो ॾींहुं बड़ी माना थो रखे। दही मुहर्रमुल हराम जे दिहाड़े में बड़ी हकीकत वॾा राज जे दही मुहर्रमुल हराम जे दिहाड़े ते ॻाल्हायां मुंहिंजो कलाक पूरो थी वेंदो, पर इख़्तिसार सां। हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम खां रब इम्तिहान वरिता, मिड़नि इम्तिहाननि में कामयाब थियो। महीनो मुहर्रमुल हराम जो हो, कुहाड़ो खणी बुतन में घिरी पियो कि न। टोड़े फोड़े मरोड़े सजन बुतन के ड्राहे घर मोटी आयो। निमरूद जा पोइ लॻंदी मेलो कंदा हा, ख़ुशी कंदा हा। हिकिड़ो मुंहिंजे लाइ ॾींहुं मख़सूस आहे। इब्राहिम अलैहिस्सलाम चवण लॻो ठीकु आहे, इन मढ़ीअ मां माण्हू हेॾे होॾे थियनि जंहिंमें बुत पिया आहिनि, इन जी हिसाब किताब मां वठां थो, पर माण्हू हेॾे होॾे थियनि, मुड़ुसु अकेलो आहे। तल्लाहि लअकीदन्न असनामकुम अन तुवल्लू मुदबिरीन। ये खलील जा जुमला। माण्हुनि तवज्जो ई न ॾिनो, ॿुधण वारनि खे चरियो आहे असांजा माबूद अहिड़ा आहिनि जो हणी हंधि कंदसि, बुरो इरादो करे त जंग भंजंदसि, चेल चिबी कंदसि। अॼु ख़्याल उहे आहिनि। अबाह पीर ज़ोरावर थी, उहे ई ख़्याल आहे, उहे हिन माण्हुनि जा हाल आहे। हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम बुतन के भगवा। निमरूद जे माण्हुनि खे पतो पियो आहे, शिकायत थी पई। जनाब इब्राहिम अलैहिस्सलाम पकड़जी आयो। इन मौके ते भी इक़्तिदारे हुकूमत ज़ालिम बादशाह निमरूद जे आॾो हक़ सच जी तौहीद जी ॻाल्हि अजीब जुल्मनि में कंदो पियो आहे। पुछा था कनि पिया हे तो कयो आहे, जे करण वारो त करे वियो। पुछो पंहिंजे माबूदनि खां त तव्हांखे कंहिं मारियो आहे, तव्हांखे कंहिं भॻो आहे? मूंखां छो था पुछो? करण वारो करे वियो। पुछो माबूदनि पंहिंजनि खां न, हे त भॻा मुआ पिया जेके पंहिंजी हिफ़ाज़त नथा करे सघनि, त तव्हांजी छा कंदा? भला ॾिसो सही, जंहिंजे कुल्हे ते कुहाड़ो आहे इहो मोतबर वॾो समूरनि मां इनखे गैरत कावड़ाई आहे त सॼी पूॼा पाप मुंहिंजी थिए, कुटियूं बुज़रियूं मूंखे मिलनि। इनखे खार आई आहे, कावड़ आहे, कुल्हे ते कुहाड़ो बि सॻ सूधो जीरो वेठो आहे, ॿिया सभु मुआ पिया। उनखां पुछो कयो भला हे त मूं वलनि, उन खां त पुछा कयो। कोई जवाब निमरूद वटि कोन हो। निमरूद जे वज़ीरनि मुशीरनि वटि कोई जवाब कोन हो। ऐलान जारी थियो, अॼु तव्हांजा खुदाई ठहियल हथ जा माबूद मज़लूम पंहिंजे मज़लूमनि जी मदद कयो। अंधी खोपड़ी अबा मखलूक जी मदद खुदा कंदो आहे कि न खुदा जी मदद मखलूक करे? हाँ, जे हिनखे ख़ुदा था सम्झो त ख़ुदा जी मखलूक मदद कीअं करे? निमरूद चवे अॼु तव्हांजा ख़ुदा माबूद मज़लूम आहिनि, भॻा टुकड़ा पिया, इन्हनि जी मदद कयो। जॾहिं हुकुम कयो ठाहियूं न, ॿीहर जोड़ियूं न, टोपो ॾियूं न, वेल्डिंग कयूं न, टोचन कयूं न। निमरूद फरमायो, ओ मुंहिंजा हवारियो, पाक
काठियूं गॾु कयो बाढ़ जो आड़ा प्यार कयो सॼी ख़ल्क़ खे ख़बर पवे जंहिं असांजे महबूदनि सां इहो हशर कयो आहे उनखे बाहि में सटींदासीं ऐलान थी विया काठियूं गॾु थी वयूं महिलनि में काठियूं गॾु हन बाहि ॾिनी वई जनाब इब्राहिम अलैहिस्सलाम निमाणा नेण खणी करे रब जे दरबार में अर्ज़ थो करे ख़ुदा जो कसम अपो आदर भी मुखालिफ़ बणियो बीठो आहे ओ उन चोॾेल पीज जे रसनि खे छिकियो बीठो आहे आख़िरी अबे या ॻाल्हि कही ओ बचड़ा बाहि में सड़ी वेंदे ज़िद पंहिंजी तां लही वञ हटी वञ अॻिते रो कसो कम न कजाए मां निमरूद खे वञी अपील कयां अबे जे साम्हूं खलील इहे जुमला चया बाबा रब जे तौहीद जे करे ये हिकड़ी जान रब जे तौहीद जे लाइ सभई जानियूं रब ॾे कुर्बान ख़ुदा जो कसम अबे खे ये जुमला थो चवे पियो मलाइक हाज़िर थिया जेको मींहं ते मुक़रर मलाइक जेको हवा ते मुक़रर मलाइक चवनि था खलील मदद जी ज़रूरत पवई त असां हाज़िर आहियूं जे तव्हांजे मदद जी ज़रूरत नाहे मूंखे रब काफ़ी आहे मलाइक था चवनि खलील पोइ चवे छो नथो पंहिंजे रब खे खलील अजीब जुमला थो चवे रिवायात जे अंदर ईंदो आहे खलील चवे थो चवां उनखे जंहिंखे ख़बर न हुजे उनखे सभु ख़बर आहे मलाइको छा था चओ पिया चवां उनखे जंहिंखे ख़बर न हुजे हा हे वरी मिलाई बीठा थी हेॾे जैसे एसपी साहब जे वञण मिलण जे लाइ बि पटे वाले जी ज़रूरत पवंदी आहे वो चरिया एसपी अंदर वेठो आहे तूं उघाड़ो थी ॿाहिरि नच एसपी खे ख़बर कोन हूंदी पर जेकॾहिं हाणे जदीद दौर आहे हा जेकॾहिं लॻल हूंदी कैमरा त एसपी बि ॾिसंदो की न सम्झी मलाइकनि खे चई चवां उनखे जंहिंखे ख़बर न हुजे उनखे सभु ख़बर आहे हिकिड़ी जान आहे ख़ुदा जे तौहीद लाइ सभई जानियूं कुर्बान पींघ जे रसम खे छॾनि था मलाइकनि जा रीहट निकिरी विया रड़ियूं मलाइकनि कयूं हे खलील सड़ी वियो हे खलील बाहि में रब्बे काबा जो कसम आहे ख़ुदा पंहिंजी कुदरत सां ऑर्डर कढियो आहे या नार कूनी बरदऊं सलामा अला इब्राहिम ए भाई जी रहमान तो में खासियत शान जी रखी आहे पर मुंहिंजो नबी थो चई बर्द थी वञ जाए नॉर्मल थी वञ जाए मुतवसित थी वञ जाए थधी थी वञ जाए खलील पाड़ा जे अंदर पर अंदर गुलजार चौधारी पाए इहो महीनो मुहर्रम हराम जो हो तेरे खलील के आड़ा में सटियो भाई के रब गुलजार बनायो ॾींहुं ॾहीं जो मां तव्हां खां थो पुछां इन महीने में खलील के आड़ा में रब जो दीदार थींदो पियो आहे मेराज थींदो पियो आहे ओ पीर गोड़ जा मुसलमानो खलील जे लाइ इहो महीनो नेमत गनीमत वारो आहे निजात वारो आहे बाहि में गुलजार बणाइण वारो महीनो बणिजी वियो आहे ओ निमरूदनि जे लाइ इहो महीनो मुसीबत जो बणिजी वियो आहे ओ दुनिया जो इंसान हेॾे तवजो कजाए अम्मा मूसा अलैहिस्सलाम जी परेशानी में आहे छो परेशान आहे जेको फिरौन खां लदो हुयो नजूम ने चयो हुयो त तुंहिंजे हिन एरिया जे अंदर कौम बनी इसराइल मां हिकिड़ो नौजवान शहज़ादो पैदा थींदो जेको तुंहिंजे तख़्त खे ऊंधो कंदो तुंहिंजे मुक़ाबले में ईंदो फिरौन ऑर्डिनेंस जारी कयो अॼु खां बाद में जेकॾहिं बनी इसराइल में छोकिरो ॼमे त कुही छॾियोसि छोकिरी ॼमे त छॾे ॾियोसि ख़ुदा जो कसम हज़ारे ॿार कुसी विया 70,000 बनी इसराइल जा बचड़ा कुसी विया उहो वक़्तु अची वियो अम्मा परेशान हार्ट डिलीवरी थी मूसा अलैहिस्सलाम पैदा थियो अमड़ परेशान थी वई महीनो मुहर्रम हराम जो जल्लाद भी अची विया अमड़ छा कयो तनूर में बच्चे के विझी ढक ॾेई छॾियो रब तनूर के थधो करे छॾियो कलीम के रब बचायो जल्लाद वापस हुया अम्मा के खौफ वठंदो वियो रात गुज़री सारी रात उम्मे मूसा के निंड
न आई आ अल्लाह साईं वही कया ओ कलीम जी अम्माड़ परेशान न थी खौफ खतरो वधी वही बच्चे के खीर पियारी दी रहो छो त खौफ एडो तारी थियो जो बच्चे के खीर ही न पियारे सके पई एडे तवज्जो कजाए अम्मड़ जी आदतें फितरत हूंदी आ बच्चो रोए अम्मड़ जे पिस्तान में जोश अची वई ये आहे ना निंड अम्मड़ के गहरी हुजे पर बच्चो बुख जे करे जेका चीख करे अम्मड़ के जाग अची वने पिस्तानन में करंट अची वने टच मोबाइल हले थी ना टच सिस्टम आ कुदरती निजाम आ या मोहब्बत अल्लाह रखी आ बच्चो चीख कंदो आ अम्मड़ उठी पवंदी आ अम्मड़ जे पिस्तानन में खीर अची वेंदो आ हां साईं कलीम जी अम्मड़ परेशान न थी खौफ वधी वञे बच्चे के खीर पियार सफ़ा खौफ वधी वञे त संदूक में बंद करे दरिया जे हवाले कर दिल में ख्याल आया छो त हू अलीमुम बिज़ात सुदूर आ सीनन जे राज़न के ॼाण वारी रब जी ज़ात आ अम्मड़ जे दिल में ख्याल आयो त अल्लाह चयो आ त संदूक में बंद करे दरिया जे हवाले कर दरिया में बार न तारो वरी संदूक में बंद लुढ़ी बुढ़ी मरी वेंदो खत्म थी वेंदो अल्लाह साईं फरमायो कलीम जी अम्मा मां खुदा तो सां पैदो थो क्या दरिया जे मौजन मां लोढ़े बचाए तुझो खीर पियारींदो मांस रब साईं न मंज़र के कुरान में जिक्र फरमायो व औहैना इला उम्मी मूसा अरज़ीह फ़इज़ा ख़िफ़्ति अलैहि फ़अल्क़ीह फ़िल यम्मि वला तख़ाफ़ी वला तहज़नी इन्ना राद्दूहु इलैकि वजाइलूहु मिनल मुरसलीन सबई चो सुभान अल्लाह ॾाढा चो सुभान अल्लाह रब्बे काबा जो कसम मां कलीम जी संदूक लुढ़ंदी थी अचे यकीनन ये घड़ियों अजीब हूंदियूं अम्मड़ के भी फिक्र हूंदो लुढ़ंदे लुढ़ंदे संदूक फिरौन जे दरबार अॻियां जेका नहर पई वहे उते पेटी पहुती आ माण्हुनि कढी आ फिरौन जे दरबार में पहुती आ पेटी खुली वई आ हा अल्लाह जो नबी हसीन जमील मुरकंदो पियो आ घरवारी फिरौन खे चवण लॻी ज़ालिम एॾा ज़ुल्म कया थी हज़ारे ॿार कुहाया थी खौफ़ मारी औरत पंहिंजे बच्चे खे दरिया जे हवाले कयो आ ओ ज़ालिम ख़बर नाहे जो बच्चो आ हेड़ो बच्चो मान ॾिठो आ वाह जे सुणो आ औलाद पाण खे कोने का हिन खे पालियूं था हिन मां फ़ाइदो मिलंदो हिन मां नफ़ो मिलंदो मुफ़स्सिरीन हज़रात लिखियो आ उलमा लिखियो आ निम फिरौन जी घरवारी जॾहिं इहे जुमला चया त हिन मां फ़ाइदो मिलंदो नफ़ो मिलंदो रब्बे काबा जो कसम अल्लाह खे उन बाणीअ जा लफ़्ज़ वणी विया हुई त बादशाह जी घरवारी हुई त फिरौन जी घरवारी काफिरानी ही पर ये जुमला अल्लाह के पसंद पया उनके फायदो एडो मिली हो जो मूसा अलैहिस्सलाम के नबुवत मिली आ नबुवत जो ऐलान थींदो हो इहा औरत मूसा अलैहिस्सलाम जे मथा ईमान आणी दी पया एडे तवज्जो कजाए अम्मड़ जो खीर रब करीम कलीम के नसीब कयो छा अम्मड़ जी कैफियत हुंदी खौफ खतरो खत्म थी वयो खदशात खत्म थी वया छो त फिरौन पाण चयो आ त ख़र्च मानींदुम जेको हिन ॿार खे पाले वाह रब तुंहिंजी कुदरत ख़र्च फिरौन जो तो हले परवश सागे कलीम जी दी थे अम्बड़ जो खीर तो पिए वो महीनो मुहर्रमुल हराम जो ॾींहुं ॾहीअ जो ॾही मुहर्रमुल हराम के मुसीबत ऐं नुहूसत समझण वारा हा मुसीबत उन्हनि लाइ आहे मुसीबत उन्हनि लाइ फिरौन ऐं निमरूदन जे लाइ इहो ॾींहुं मुसीबत वारो बणियो ऐं फिरौन निमरूद खे मंडे मच्छर वञी नाफ़ में घिरी दिमाग़ मेजालो खाए पादर पाण खे हणाए ख़त्म थी वियो मुंहिंजो महीनो मुहर्रमुल हराम जो हुयो कलीमा जी जलील
संभरी ठही निकरी फिरौन के हक़ त चओ रब साईं वो वक्त भी हुयो साल खणी गुजरियो जॾहिं फिरौन के खतरो वेठो त मूंखे भउ इन ॿार माया जंहिं ॾाढ़ीअ में ॿख विधा फिरौन के ॾाढ़ी हुई अब ॾाढ़ी त सिखनि खे बि आहे को मता चयो मौली साहब ॾाढ़ी को अनु करे ॾींदी आहे ये ॾाढ़ी पाक मोहम्मद जी सुन्नत आहे पर 1.25 लख नबियनि जी सुन्नत आहे पर मुझे आका फरमायो ॾाढ़ी त ॿिया बि रखनि था सिख बि रखनि था पर तव्हांजी ॾाढ़ी ऐं उन जे ॾाढ़नि में फ़र्क़ु हुजे कीअं कस शारब वाफुल लिहिया छह पर कटियो ॾाढ़ियूं पंहिंजूं छॾियो अल्लाह अकबर मरंदे सब अमल इते हूंदई या पाक नबी जी सुन्नत क़बर क़यामत में गॾु हूंदई हथ न खणाईंदुसि पाण हर को सम्झे चंद घड़नि जे लाइ सादा पाण न विञाए अल्लाह साईं फरमायो कलीम जीर जलील अब इहा त ॻाल्हि ॿुधी हूंदव त सो हीरनि जो थाल ऐं टांडनि जो थाल अॻियां रखी इम्तिहान कलीम टांडो खणी वात में विधो ज़बान सड़ी पई ज़बान में रडक ऐं हबक थी पई पर जॾहिं उहो वक़्तु अची वियो जो अलाह हुकुम कयो त फिरौन खे हक़ सच चओ कलीम अर्ज़ कयो मौला मुंहिंजे ॻाल्हि ते ई लिबागो खिलंदो छो त मुंहिंजे ज़बान में आहे हबक रंडक मुझा मौला को मुझी दरखास्त कबूल कर रब शरह ली सदरी वयस्सिर ली अमरी रब फरमायो सब कबूल क्यों माए वणो पवंदी हजरत मूसा अलैहिस्सलाम हक सच जी गाल कई तौहीद जी गाल कई फिरौन मशरकी पयो जादूगर घुराया अल्लाह दे नबी रसूल मौजदा देखाया बगल मां तोणी करे बाहर कढे त चोॾीअ जे चंड सां पियो चमकी जादूगर अची विया मुनाज़रो लगी वियो हेॾो बजवान अल्लाह जो नबी मूसा अलैहिस्सलाम ऐं सदर भाउ हारून अलैहिस्सलाम हिक रिवायत जे अंदर अचे तो फिरौन जे सद ते 20,000 जादूगर आया ॿी रिवायत जे अंदर अचे तो त 40,000 जादूगर फिरौन जे सद ते आया जेके फिरौन जे ख़र्च ते पलंदा हा पघारुनि ते हलंदा हुआ मैदान लगी वियो पर जिन जादूगरनि इहो अदब एतिराम कंदे चयो ओ मूसा जे तू अग में कार्रवाई करे त ठीक आ न त असां कयूं अदब तौर ते लफ़्ज़ चयूं अल्लाह साईं के उन जा जुमला पसंद लगा एॾे तवज्जो कजाए मार को लगो हुननि लठियूं ऐं रस्ता सटिया नाग बणजी विया मूसा अलैहिस्सलाम ने माणा नेण खणी करे रब खे अर्ज़ कयो मुंहिंजा मौला हे त लठियूं ऐं रस्ता सटिया नाग थी विया रब मूंखे कहिड़ो हुकुम अल्लाह से फरमायो कलीम जी जलील जेका लठ तुझे हथ में आ तू बिया मैदान में सटे त ॾिसो इनखे मां अल्लाह पंहिंजी कुदरत सां नाग थो बणाया हो भी नाग हुया पर हे नाग हो करिश्मो हुयो हे मौजज़ो हुयो हेॾे ख़ुदा जी कुदरत हुई अल्ता नाग बल्ला बणजी वई सारो जादू फ़रेब ख़त्म थी वियो ऐं ॾिसण वारा ॾिसनि पिया जादूगर आया समझी विया त हे अल्लाह जी कुदरत आहे मौजज़ो आहे नबी सचो आहे कढ लगी पिया ईमान आणे वेही रहिया मैदान खाली थी वियो पट पधर थी वियो आहे फिरौन तो वठी भॻो आहे ख़ल्क़ हेॾे होॾे थी विया हीअ लठ जेका नांग थियल ही फिरंदी पई वते पर मूसा अलैहिस्सलाम ॾे रुख कई अल्लाह जो नबी हो जेका साॻी लठ हथ में ही अॼु नांग बणी बीठी आहे हिन जो रुख कई त अल्लाह जो नबी भुरकंदो पियो आहे छिरकंदो पियो आहे अल्लाह साईं फरमायो तखफ कलीमा भुरक न डरना ओरे वजो वनी करे लठी सागी बनाए दीदो माए पकड़न तुझो कमा खुदा जो कसम लठ हुई सटे नांग थी वई हाने नांग के हथ तो वजे तो वगी सागी रब जे कुदरत सां लठ थी वई आ महीनो मुहर्रमुल हराम जो आ फिरौन हारायो आ कलीम खटियो आ फिरौन के खबर पई आ सब मूडा फिरी आ सब समझी आ कलीम जे कढ लगी आ
रब जो हुकुम अची वियो आ कलीम मिस्र के छॾ ईमानदारन के वठी करे हली पओ। आहा ख़बर पई आ त सारा मूसा कलीम जे चवण ते उन सां कढ लगी शहर छॾे विया। फिरौन सॼी पंहिंजी आर्मी घुराई फौज घुराई आ। फिरौन कढया मूसा अलैहिस्सलाम कुछ वक्त अॻे निकिरी चुको आ। सुबुह थी वई आ सारी रात सफ़र में आ। नील दरिया गवा हेॾो फिरौन जी फौज आ हेॾो दरिया जी मौज। उन्हनि ॾिठो जेके नवां मुस्लमान हा चवनि पिया इन्ना लमुदरकून करीम हाणे काॾे वञो सभु कुझु छॾे तुंहिंजे कढ लॻासीं। जे घिरूं था त ॿुॾूं था जे बीहूं था त पकड़जूं था। कलीम अजीब जुमिलो चयो रब क़ुरान में ज़िक्र कयो चवे थो क़ाल इन्नमा रब्बी सयहदीन ग़लती न कयो मूसा रब गॾु आहे। ओ पीर गोड़ जो मुस्लमानो अल्लाह जो आर्डर अची वियो कलीम इन हासे के पानी में हणो तुझो कम आ। हा मां पंहिंजी कुदरत सां रस्ता थो बणाया रस्ता ठही विया। कलीम उम्मत ईमानदारन सुधो पार थी वियो आ निकिरी बीठो आ। पोइ बेवराए ॾिसनि त फिरौनी काॾे विया। फिरौन फौज सुधो पाणीअ में घिरियो आ। कौम चवण लॻी साईं ही त ईंदो पियो आ। हाओ मुंहिंजा रब तुंहिंजी कुदरत पाणीअ खे आर्डर आ बीह 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 सॼी फौज जे विच में आई आ। फिरौन सूदी रब जो पाणीअ खे आर्डर आयो पानी जी रहमान अॻ में हुकुम कयो हुमायत रुकिजी वञ हाणे हली पन खे खणी वञो। हा मूसा अलैहिस्सलाम पंहिंजे उम्मत ईमानदारन सूदो फिरौन खे बुणंदो लुणंदो ॾिसंदो पियो आ। खौफ ख़त्म थी वियो खतरो ख़त्म थी वियो। इहो महीनो मुहर्रम हराम जो ॾींहुं ॾहींअ जो बनी इसराइल खे ऐं मूसा अलैहिस्सलाम जे ईमानदारन खे रब करीम दरिया मां पार कयो आ। फिरौन खे रब करीम बोड़ियो आ लोड़ियो आ। मूसा अलैहिस्सलाम जे उम्मतुनि जे लाइ इहो ॾींहुं महीनो मुहर्रम हराम ऐं ॾींहुं ॾहीं जो नेमत ऐं गनीमत ऐं शुक्राने जो ॾींहुं आ। हुननि जे लाइ मुसीबत अज़ाब जो ॾींहुं आ। यहूदियो मुंहिंजा पोइ लॻो जी साईं अखियूं थधियूं थियव। हा साईं ज़ुल्म खां बची वियासीं पाणीअ मां निकिरी आयासीं मन सलवार ॿ ॾिनी आहे तकर मथां छांव करे बीठा सुहिणा तो पत्थर ते हयूं हासो त चश्मा निकिरी पिया अञा पिया था पीऊं। छा हुकुम आहे इन ॾिहाड़े खे गनीमत ऐं नेमत ऐं शुक्राने जो ॾींहुं सम्झो रोज़ो रखंदा कयो अल्लाह जी इबादत कंदा कयो। हाज़िर साईं फिरौन वारा ॿुधी विया उन्हनि जे लाइ इहो ॾींहुं मुसीबत वारो बणिजी वियो आहे। मूसा अलैहिस्सलाम वारनि जे लाइ कामयाबी जो ॾींहुं बणिजी वियो आहे। इख़्तिसार सां वाक़िया त उलमा खां ॿुधा हूंदव पर मां इन पॉइंट ते थो ॻाल्हायां उन्हनि दोस्तनि खे थो सम्झायां जेके महीने मुहर्रमुल हराम खे नुहूसत ऐं मुसीबत जो महीनो सम्झनि था। रब्बे काबा जो कसम आहे मुसीबत शैतानी माण्हुनि जे लाइ आहे रहमानी माण्हुनि जे लाइ इहो ख़ुशीअ जो ॾींहुं नेमत जो ॾींहुं शुक्र जो ॾींहुं सब्र जो ॾींहुं। सब्र करे त ॾिस न सब्र करे त ॾिस न। यूनुस अलैहिस्सलाम मच्छीअ जे पेट में आहे रोईंदो पियो आहे रड़ंदो पियो आहे सॾींदो पियो आहे। हाउ 40 ॾींहं 40 रातियूं मच्छीअ जे पेट में आहे पर उहो महीनो उहा घड़ी उहा राति ॾहीं जी चवे तो ला इलाहा इल्ला अंत सुब्हानक इन्नी कुन्तु मिनल ज़ालिमीन। मौला टिन हूंदा आहिनि में मुसीबतुनि में फाथल आहे रब कोई नथो ॾिसे कोई नथो ॿुधे। मौला महिरबानी फरमाए रब्बे काबा जो कसम आहे यूनुस अलैहिस्सलाम के मच्छी जे पेट मुसीबत मां रब कढियो आहे ज़मीन ते आंदो आहे मच्छी ॿाहिरि उगाशो आहे। यूनुस अलैहिस्सलाम मच्छी जे पेट खां निकितो आहे ॾींहुं मुहर्रमुल हराम जो ॾहीं जो ॾींहुं आहे ख़ुशीअ जो ॾींहुं आहे नेमत गनीमत जो ॾींहुं आहे। ओ पीर कोट जो मुसलमानो अयूब अलैहिस्सलाम 18 साल बीमारी में आ दुआ घुरंदो पियो आहे आर्डर ईंदो पियो आहे रुको बिरजिल कहाला मुग़तसलुम
बारिदु व शराब पानी चश्मो निकतो आ पींदो वियो आ बीमारी खत्म थींदी वई आ आहा शिफा मिली वई आ हुस्न जमाल अची वियो आ जवानी अची वई आ बीबी साहिब जेका घरवारी बीबी रहमत ॾिसी परेशान थी वई आ हिते अयूब नबी बीमार हो नौजवान तू केरा मुर्गी करे चवे तो सागो अयूब नबी माया हजरत अयूब अलैहिस्सलाम के रब करीम शिफा ॾिनी आ सेहत तंदुरुस्ती ॾिनी आ हुस्न जमाल सागो मोटाए ॾिनो आ ओ पीर ॻोठ जो मुसलमान महीनो मुहर्रम अल हराम जो आ ॾींहुं ॾहींअ जो आ शैतान जे मुंह में धूड़ पई आ हजरत नूह हजरत अयूब अलैहिस्सलाम जे लाइ खुशी थी वई आ छो त शैतान अटैक कयो हो बीबी रहमत के चवण लगो हो त ये दवा थो जाए मुर्स के खाराए दवा जा पैसा नाइन सिर्फ इने चवे त शिफा मुखे दवा बा मिली आ आई खणी कोड़ा बीमार एडो हां या चओ पंहिंजे रब खे या ये खाओ फकी पैसा नाहिन सेहत मिले एड़ो हकीम सनासी मिलियो आ उन इहो शर्त लागू कयो आ दवा असर को कंदी जॾहिं हीअं चवंदो त शिफा मुखे दवा बा मिली आ अल्लाह जो नबी हो चवण लॻो इहो शैतान हो पर याद रख तूं इन जे विस्ल साथ ख्यालात में आहियां रब मुखे शिफा ॾिनी त 100 चाबुक तोखे हणंदुसि 100 चाबुकूं तोखे हणंदुसि शिफा मिली सेहत मिली घरवारी जे मथां संभरी आयो अल्लाह फरमायो न हिकु हिकु करे न तुझी बांधड़ी केड़ी खिदमत कई अथई शैतान जे करे वकड़ में आई तोखे चए तो त नबी हिन न खाधी ठीक आ कसम तुझो पूरो मां अल्लाह क्या थियो पर हिकड़ो ही बुहारो खण जंहिंमें 100 टामू हुजन लठियूं हुजन हिकड़ो ही हणे कसम भी पूरो थी वेंदो चओ न सुभान अल्लाह शैतान जो बल्ले मुझी दवा त न खाधई अञा पंहिंजी घरवारी जे मथां बुहारो हिकड़ो ही खणी है कसम भी पूरो थी वियो सेहत भी मिली वियो शैतान पंहिंजे मथे में धूड़ विझी उन जे लाइ ॾींहुं इहो ॾुखियो हजरत अयूब अलैहिस्सलाम जे लाइ इहो ॾींहुं सब्र ऐं शुक्र ऐं नेमत ऐं गनीमत वारो न ॾहीं मुहर्रम अल हराम जे बिहारे के नहूसत समझण वारा मुसीबत समझण वारा मां जेकॾहिं ॾहीं मुहर्रम अल हराम जे ॾींहं ते ॻाल्हायां पर हा मां हीअं ज़रूर चवां मौत शहादत जो रब कंहिंखे ॾे मां इमाम हुसैन जे सिदाकत ते क़ुर्बान वञा इमाम हुसैन जे अदालत ते क़ुर्बान वञा सुहिणे इमाम हुसैन जे शुजाअत ते क़ुर्बान वञा ॿिन्ही हथनि सां सलाम कयां मां हीअं ज़रूर चवां वाह हुसैन सुहिणा हुसैन तोखे सॾनि ऐं मननि त खोड़ था हिकिड़ा चवनि था हाय हुसैन पर असां चऊं था वाह हुसैन वाह उन ते कबिया जेको खटे हाय उन ते कबिया जेको हराए शैतान हाय कही हाय आदम नबी खटी वियो नूह नबी खटी वियो खलील बची वियो अयूब नबी सेहतमंद थी वियो यूनुस नबी मच्छी जे पेट खां निकिरी वियो घणा मिस्र साविदा अमास हाय शैतान कही एॾे तवज्जो कजाए हाय उन ते कबिया जेको हराए हाय उन ते कबिया जेको हराए शैतान कसम खयो जाथे काथे हाराईंदो वियो आहे ओ पीर ॻोठ जा मुसलमानो वाह उन ते कबिया जेको खटे वो इमाम हुसैन जे लाइ मां हीअं छो न चवां वाह हुसैन छो त इमाम हुसैन खटियो कीअं आहे नाने नबीअ जे दीन ख़ातिर सिर ॾिनाई अकेलो न हो 70-72 साथियुनि सूधो करबला जे मैदान ते उहो अमल करे उहो कम करे जेको रब करीम क़ुरान में चयो आहे रब जे हुक्म मुताबिक हर इमाम हुसैन अमल कयो आहे अल्लाह हीअं चयो आहे ईमान वारनि खे या अय्युहल्लज़ीना आमनु इस्तईनु बिस्सब्र वस्सलाह इन्नल्लाहा मअस्साबिरीन इमाम हुसैन कारी हो मुफस्सिर हो मुहद्दिस हो कुरान के जाने पयो त रब जो हुक्म आयो आहे त मुसीबत जे दौरान में सब्र कबो आहे नमाज हर सूरत में न छॾबी आहे खुदा जो कसम आहे इमाम हुसैन सब्र भी कयो नमाज भी पढ़ी ॾेखारी आहे हा मौत अचणो आहे मरणो ज़रूर आहे पर रब मौत ॾे शहादत जो ॾे
इमाम हुसैन के नाने नबी जे दीन खातिर मौत आयो पर शहादत जो आयो छो त पैगंबर फरमायो पैगंबर जे गारन के इमाम हुसैन गौर विचार में रखियो हुंदो सजन फरमा क़यामत जे दिहाड़े जेके अल्लाह जे राह में दुनिया में कुसी आया क़यामत जे दिहाड़े मैदान में इंदा मशर में इंदा अल्लाह जी अदालत में हिसाब किताब जे लाए सब इंदा पुछाणो थींदो हिसाब किताब वरतो इंदो एडे तवज्जो कजा आका फरमायो इन शहीद जो खून वांदो पियो शहीद खां रब पुछाई न कंदो पुछाई न थींदी जे इमाम हुसैन का पुछाई न थी चो वाह हुसैन इमाम हुसैन बेसब्री न कया सब्र कयो पर पोयन के समझायो तो हुसैनी हुआ जो मुश्किल में भी नमाज न छदे मां नमाज पढ़ी दिखाया थो पढ़िया या न पढ़े कुरान भी पढ़े यकीनन नमाज सुजदे में नमाज पढ़दे सुजदे में अगे में छा थींदो आहे सना पढ़ी सूरतुल फातिह पढ़बी आहे सूरत मिलाई बि आहे ये सूरतुल फातिह उहा सूरत आहे जेको सॼे क़ुरान जो मजमू आहे निचूड़ आहे ये समझ इमाम हुसैन एक रकात पढ़ी या ब रकात पढ़ी छो तो समूरन जो इत्तिफाक आ इमाम हुसैन नमाज की हालत में शहीद थियो सिर्फ सुजदे में आ ये एक रकात पढ़ी होंदे त हिकड़ी रकात में सूरतुल फातिह अवल पढ़ी होंदे जण सजे कुरान जो खत्म कढियो होंदे चो वाह हुसैन करबला जे मैदान में उहो कम करे दिखाई सब्र भी कई नमाज भी पढ़ी चो वाह हुसैन कौनैन में बुलंद है रुतबा हुसैन का फर्शो ज़मीं से अर्श तक चर्चा हुसैन का आला कुतुब है कुंबा हुसैन का सरदार दो जहां है नाना हुसैन का क्योंकि अली बाबा नबी नाना शराफत हो तो ऐसी हो चले खंजर करे सुजदा इबादत हो तो ऐसी हो सच्चा हुसैनी क्यों गासलेटी न इन्हनि बिदअतुनि खां बचो कब्रों ते दाल बाल नहारियो चांवर नहारियो अल्लाह जी मखलूका के तू छा खाराईंदे हज़रत सुलेमान भी रड़ करे जे रब हाओ सजी खल्क के खाराइण वारो तू आ मौला मां त हिकड़े मछीअ के ठो न कराए सघियो आ ए लप दाल जी वतियूं संभरियो आ काडे अबे जे कब्र ते हरजा को छा थींदो पखी खाईंदा को तुजो बाबू छुटी वेंदो इए न दाल जी लप ते पिणे छुटियो न अञा वधीक सरस पादर लगंदो छो लगंदो मलाइक पुछंदसि पोयनि पंहिंजे औलाद के तू सबक कहिड़ो सेखारियो आहियो तरबियत कहिड़ी ॾेई आयो आहे छा पढ़ाया आहियो मुस्तफ़ा जे शरीर जे ख़िलाफ़ कम था कनि पिया सवाबु कोन मिलंदुसि सम्झो था न अमलनि जे पंहिंजे अमलनि जे ज़ोर ते छुटे बाक़ी इन अमल ते पोयनि जे इन अमल ते कोन छुटनि ॿिया अमल आहिनि सुन्नत मुताबिक़ कर न पैगंबर जे तरीक़े में फ़ाइदो आहे पैगंबर जे तरीक़े में निजात आहे बाबा तॾहिं त हज़रत उमर साईं थो फरमाए हजरे असवद सुञाणाए थो जन्नत जो पत्थर आहे ॼाणा थो चुमी छो थो ॼाए जो रसूल तोखे ॾिनी आहे मां ॾिठी ही पाक नबी तोखे चुमी ॾिनी आहे इन निस्बत सां थो ॼाए न त तो मां को फ़ाइदो टके जो कोन मिलंदो न नुक़सान न फ़ाइदो पर पैगंबर चयो आहे पैगंबर चुमी ॾिनी आहे इन निस्बत सां तोखे मां चुमी थो ॼां या रसूल जी छा तरीक़ो ऐं तर्ज़ आहे साईं जन फरमाए शैतान के पथरियूं हणो साईं गोली छो न हणो जदीद दौर आहे हाँ जीथरी हिक ही गोली आरो पार हाँ साईं नंढड़ी पथरियूं छा थींदी वॾा पत्थर हाँ खोड़ चरिया अथव वॾा पत्थर पादर हण हिकिड़े त मां ॾिठमि दुंगी सॼी भरे आयो पत्थरनि वयो हणंदो लप हण पोइ चरिया बचो ईअं कोन तुंहिंजो शैतान खे असरु थींदो अञा ख़ुशी कंदो त हे मुंहिंजो आहे हीअं हाणे जेको पैगंबर तरीक़ो ॾसियो आहे उन तरीक़े सां नंढड़ी चणे ऐं मटर जे जेतिरी पथरी खणी हणंदे इहा जीथरी जी गोली हुन लाइ थी वेंदी पैगंबर जे तरीक़े में निजात आहे ज़िंदगी बाक़ी मुलाक़ात बाक़ी व आख़िर दावाना अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन गुलाम अली प्यारे दोस्त जैसे कलाक पूरो तोणे जो साईं रही भाई सूमरो साहब अची वेहे पर न मुनासिब नथो सम्झां छो त असां वरी बाद में वरी पाण में कंदा आहियूं यार ख़्याल न कई समझो न पर मां सम्झी वियो आहियां पोयों वेठो आहे हा छो त ड्राइवर माण्हू खे 4 अखियूं हूंदियूं आहिनि हा गाॾी पाण हलायां अॻे बि कोई बि साईं ॿेर वारा चवंदा हा ड्राइवर खे पुट गाॾी ईअं हलाए ईअं सम्झ सभु अंधान मां ई सॼो आहे
देखे भी बचाए पाण भी बचो समझो मां सम्झा तो साईं पहुची वियो आहे चुरप शुरू थी वई आहे ज़िंदगी बाक़ी मुलाक़ात बाक़ी रब साईं तव्हांजे वेहण खे ॿुधण खे मुंहिंजे ॿुधाइण खे क़बूल फरमाए हिन प्रोग्राम खे पूरे इलाइक़े जे लाइ हिदायत जो ज़रियो बणाए ऐं मूंखे पाण ग़ुलाम अली दरख़्वास्त कई आहे त साईं दुआ घुरायो शायदि के औलाद जे बारे में बि मुंहिंजी शायदि के सिस्टर आहे या ऐं बीमारनि जे लाइ उनजी घरवारी बि बीमार आहे मुख़्तसर रब्बना आतिना फिद दुनिया हसनतम व फिल आखिरह हसनतम व किना अज़ाबन नार व अदखिलल जन्नत मअल अबरार या अज़ीज़ या गफ़ार व इज़ा मरिज़तु फहुव यशफ़ीन रब्बि हब्लि मिनस सालिहीन। रब साईं बीमारनि खे शफ़ा अता फ़रमाए बे औलादनि खे नेक सालिह औलाद अता फ़रमाए रब साईं ख़ुसूसन असांजे प्यारे दोस्त ग़ुलाम अली जी घरवारी ऐं साईं हाजी साहब अल्लाह बख़्श जी सिहत खे उमिरि खे बरकत वारो बणाए रिज़्क़ में बरकत अता फ़रमाए रब साईं जेके तुंहिंजा बाना अॼु ॾहीं मुहर्रमुल हराम जे ॾिहाड़े ते आया आहिनि क़ुर ॿुधनि पिया मौला तुंहिंजे हबीब फरमायो आहे ॾहीं मुहर्रमुल हराम जे ॾिहाड़े क़यामत क़ाइमु थींदी पर ॾींहुं जुमे जो हूंदो रब असां सोचियोसीं पई गुज़िरियल महीनो गुज़िरियल साल ॾहीं जो ॾींहुं हो जुमे जो बि ॾींहुं गुज़रियो आहे ख़ौफ़ ख़तरो संगत खे थियो आहे पर रब जे ॾहीं मुहर्रमुल हराम ते क़यामत बर्पा कयई रब असां क़ुर पिया पढ़ंदासीं ही ॿुधंदा रब असांजे इन अमल खे क़बूल फरमाए रब साईं हिन असांजे ॿुधण ॿुधाइण खे क़बूल बि फरमाए असांजे निजात जो सबब बि बणाए रब साईं ईमान ऐं कलमे शहादत वारो मौत नसीब फरमाए व सल्लल्लाहु तआला अला खैर खल्क़िही मुहम्मदिन व अला आलिही व अस्हाबिही व अज़वाजिही व ज़ुर्रिय्यतिही व अहले बैतिही अजमईन बिरहमतिक या अरहमर राहिमीन ला